मौसीक़ी उस्तादनि जी जारी एहतजाज कैंप खे अॼु 8हों ॾींहुं आहे। 8हें ॾींहं ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कुंड कुर्छ जा जेके सूफ़ी रागी फ़नकार आहिनि, जंहिंमें मांझी फ़क़ीर आहे, वज़ीर अली शाह आहे, जानण चंद जूनियर आहे ऐं जेके उस्ताद अख़्तियार ख़ुश्क समेत ॿिया जेके सीनियर जेके नाले वारा मौसीक़ी फ़नकार आहिनि, उहे मौसीक़ी उस्तादनि जे एहतजाज में शरीक थिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं त उन्हनि जो कहिड़ो मुतालबो आहे। असांजा जेके अदड़ा म्यूज़िक टीचर फ़नकार आहिनि, पंहिंजो हक़ घुरण आया आहिनि। पंहिंजे हक़ घुरण बावजूद असांखे सिलो सुठो मिलियो आहे। बरोचकी में हिकिड़ो पहाको आहे त दही त दही पर धिका त न दही। ॻाल्हि आहे जे भला हिकिड़ो एतिरी साईं जी जन महिरबानी कई त वरी प्यार सां असां सां पाण ॻाल्हियूं करे असांखे मुतमिन करे छॾिया। असां कोन एतिरा धरणा हणो आहे, पर साईं मिलियो बि कोन, उन जो नतीजो उबतो निकितो। ही त 8 ॼाणा आहिनि, पर 8 साल बि वेठा हूंदासीं, हिन जाइ ते हूंदासीं ऐं असां पंहिंजो हक़ था घुरूं ऐं असां वटि न को कंहिंसां ज़ुल्म था कयूं, न कंहिंसां बेवाजिबी यकताड़ा बाजड़ा तन में उन्हनि खे जेके आफराट ॾिना विया, उनखे आसरा ॾिना विया, त असां बि हींअर उरमन एहतजाज में असां पंहिंजे भाइरनि फ़नकारनि सां असां साण आहियूं ऐं असां सिंध हुकूमत खे ऐं साईं सरदार शाह बादशाह खे इल्तिजा था कयूं, उन्हनि खे सिंध गवर्नमेंट खे त महिरबानी करे हिननि जा जाइज़ मसइला आहिनि, जेके रहियल जेके उन्हनि जा ऑर्डर आहिनि, उन्हनि खे यानी उन्हनि खे पंहिंजा बाबा ॾिना वञनि। न्यापेकारनि हिननि ई सॼी उमिरि न्यापो पहुचायो आहे दरगाहुनि ते। दरगाहुनि जो जेको फ़िकिर आहे ॻोठनि ताईं, आम माण्हुनि ताईं हिननि ई पहुचायो आहे। हेॾां साईं वज़ीर अली साईं वेठा आहिनि, अख़्तियार साईं ख़ुश्क, हेॾां कामरान वारा वेठा आहिनि, सभई फ़क़ीर रागी वैरागी वेठा आहिनि। ही न्यापेकार आहिनि। हिननि खे जेकॾहिं तव्हां ही मान था ॾियो त तव्हां कहिड़ो न्यापो था ॾियो। हीअ उहा सिंध आहे जंहिंजी सुञाणप ओलह में इन यकतारे ऐं चपड़ियुनि जे तौरु कई वेंदी आहे ऐं सॼी दुनिया जेकॾहिं सिंध खे मान ॾिए पई, सूफ़ीज़म जो एपी सेंटर सम्झे पई, त उनजो हिकिड़ो सबबु ही यकतारो चपड़ियूं ऐं ही राग विराग ऐं धुकड़ बाजा बि आहिनि। ॿिन न पर घणो तणो जेको पासो आहे उहो इन तसव्वुफ़ जो ई आहे। आर्टिस्ट जो गुज़ारो केॾो ॾुखियो आहे, इहो हिकु आर्टिस्ट ई सम्झी सघे थो। ही जेके बंदि बोतलुनि वारा ऐं जेको कॉरिडोर में ऐं हे जेके एयर टाइट रूम्स में वेठा आहिनि, हिननि खे इहो अंदाज़ो न आहे त कीअं मामला थींदा आहिनि। सो असां चवंदा हिननि आर्टिस्टनि जी, हिननि रागिन वैरागिन जी बेआरामी ख़तमु कई वञे जल्द खां जल्द। जेके हिते वेठा आहिनि असांजा म्यूज़िक टीचर, जेके पंहिंजे जाइज़ जाइज़ मेरिट ते मुतालबे जी मनताला करे वेठा आहिनि, हुननि जा मुतालबा छो नथा पूरा थियनि। प्रेस क्लब जे हिन ई रोडनि ते कॾहिं असांजे उस्तादनि खे गीलियो वञे थो, कॾहिं असांजो जेको आहे सूफ़ी फ़नकारनि खे गीलियो वञे थो, कॾहिं असांजे शाह जे रिसाले जी बेहरमती कई वञे थी। आख़िर ही असांजी सूफ़ियुनि जी धरती ते थी छा रहियो आहे। ऐं मां हिते हमदर्दी तौरु हिन करे शामिल थी आहियां त हिकिड़ो त मौसीक़ी तमामु घणी ज़रूरी आहे ऐं ॿियो इहो त असांजो जेको सूफ़ी फ़नकार आहिनि उन्हनि खे उन्हनि जो जाइज़ हक़ मिलणु घुरिजे। हम चाहते हैं कि आप इनके डिमांड सुने, पूरे करें, इनको लेटर्स दें, इनकी जॉब्स वो पूरी करें ताकि ये आगे बढ़े। ये तहरीक जो अच्छी थी कि मौसीकी बच्चों को स्कूलों में सिखाया जाए, बहुत अच्छी तहरीक थी, तो उसको आप बर्बाद क्यों करना चाह रहे हैं। हर कंहिं शिक्षण आहिनि, पंहिंजा मामला आहिनि, ॿियनि जा जीअं आहिनि। असां जेको आहे हिसाबु असां पंहिंजे आर्टिस्ट सां गॾु आहियूं। हाणे छा प्रोसीजर आहे, छा पोजीशन आहे, उन सां मिलूं था, उन्हनि सां आया आहियूं, उन्हनि सां यकजहती करण बि आया आहियूं, उन्हनि सां हमदर्दी करण बि आया आहियूं, उन्हनि सां गॾु विहण लाइ बि आया आहियूं। असांजी जेकॾहिं अॼु जो मसइलो न थियो पोइ असांजो हिन सीएम हाउस अॻियां जेसिताईं जॉइन ऑर्डर न मिलंदा तेसिताईं असां ज़रूरु जारी रहंदा। हिननि वधीक चयो आहे त असीं जेको पंहिंजो ही जेका 8हें ॾींहं में जारी कैंप आहे उहा वधीक ॾींहंनि ताईं वसी कंदासीं। कैमरामैन हलार सां गॾु मंज़ूर चांडियो, WTN कराची।